नाज़रीन, सांगड़ ज़िले जो इंतहाई अहम शहर टंडो आदम अञा ताईं पानी जे घेरे हेठि आयल आहे। शहरियुनि इंतज़ामिया ऐं सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त पाणी नेकाल करण लाइ लॻायल मशीननि जो तादाद फौरी तौर वधायो वञे। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। 3 लख आबादी रखंदड़ शहर टंडो आदम अञा ताईं पाणीअ जे घेरे हेठि आयल आहे। जेतोणीकि शहर जे ओलह तरफ़ ॾिनल बंद भरिसां पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां लॻायल मशीनुनि वसीले पाणी त नेकाल थी रहियो आहे, पर अंदेशो आहे त मशीनुनि जो तादाद तमामु थोरो हुजण सबबि पाणी नेकाल करण में तमामु घणो वक़्तु लॻी सघे थो। 4.5 लख आबादी वारे तालके टंडे आदम जूं 10 यूसीज़ पाणीअ हेठि अची चुकियूं आहिनि, जिन में बीठल 90 सैकड़ो फ़सुल मुकमिल तौर तबाह थी वियो आहे। हुकूमती धुर जा बाअसर शहर खे पाणीअ जे घेरे हेठि आणण जे हवाले सां हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं करे रहिया आहिनि। इल्ज़ाम साम्हूं आयो आहे त तालके जी हिकु बाअसर धुर पंहिंजूं ॿनियूं बचाइण लाइ पाणी छोड़ कयो, जेको शहर तरफ़ वधी वियो, जंहिं बाद शहर जे ओलह तरफ़ बाईपास ते मालपीड़ीअ वेझो बंदि ॿधो वियो, पर पाणीअ में अञा ताईं लाथ न अचण सबबि शहरी ॻणतीअ में वरतल आहिनि। जो लोग अपनी ज़मीनें बचाने की कोशिश कर रहे हैं और इसका जो है वो शहर की तरफ रुख करना चाह रहे हैं पानी का, हम उसकी शदीद मजम्मत करते हैं कि शहर की तरफ पानी को ना छोड़ा जाए। हम अपने टंडो आदम को डुबोने से इंशाल्लाह बचाएंगे और भरपूर कोशिश करेंगे, जो हो सकेगा हम उसके लिए अपना किरदार भी अदा करेंगे। होॾां टंडे आदम शहर खे घेरे बीठल पाणीअ जो दबाव घटाइण लाइ बाईपास बंद भरिसां लॻायल मशीनुनि जो अंग तमामु थोरो हुजण सबबि ख़दशो आहे त पाणी नेकालीअ में तमामु घणो वक़्तु लॻी सघे थो। असां ड्यूटी कंदा आहियूं हिते पंहिंजो पब्लिक हेल्थ में, ऐं असांखे हिते ड्यूटी जे लाइ रखियो वियो आहे। पाणी लॻभॻि 8-10 ॾींहंनि में माना 4 इंच खनि कुझु घटि थियो आहे। पाणी त हींअर वॾो अथसि, पोयां पाणी वॾो अथसि, हुतां घटि में घटि ॾींहं त महीनो खनि हली वेंदी लॻे थो। त गैलन जे हिसाब सां आहे, माना 100 गैलन 1000 गैलन जे हिसाब सां हूंदो पाणी। सर इनखे 6 महीना लॻी सघे, साल बि लॻी थो सर। टंडे आदम वासियुनि ज़िले इंतज़ामिया ऐं सरकार खां मुतालबो कयो आहे त शहर तां ख़तरो टारण लाइ फौरी तौर क़दम खयां वञनि त जीअं पाणी जल्द खां जल्द नेकाल थी सघे। कैमरामैन यासिर कोराई ऐं साथी रिपोर्टर एडी कुंभर सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़ टंडो आदम।